ता बिनन के त खबर आ मु वट जेके भी पैसा आया उहे मां अम्मा दे मोकले छड्या ऐं बी गाल ता के खबर आ मुजो मुर्स जाड़ो मुते सा गोरिंदो आ सा अधी गाल भला बुधा यो चंड्रो भला तोते सा थो घोरे नोट छो न थो घोरे नोट हेडरा पीला अदा सोढा मुखे एकड़ी गाल त बुधा जेडी अकुल विराए जो पियो अकुल तू भला उन डी बाथरूम में वयो है छा अधी सलमा गाल तो बुधा भला बाथरूम जो दर तो बंद कयो हो छा अदा खबर तू हिन अकल जे खुथल के कुछ समझाए अदा सोडा अदी जो इशारो समझ थोरो अदी जो इशारो कथे आ अदा जाड़ो अचे तुम के डरो देनो डकड़न जो शाबाश मुझे भाइरन ते मां बीमारी जो बहानो कंदस ठीक आ ऐं तहां बई फुल ड्रामे वांगुर एक्टिंग कजो ठीक आ हां हाय हाय अच्छी लगी तो ये लो मारे के तो मत मारे ओला मुझे बुकिन मेरी तकलीफ आजा बादा मरी वही मायता वले थी अदा अली छात रहे बिटली के छात आए अरे न कुछ मुझे सा मुझे बुकिन में अजाब थी अल्लाह अरे बाबा बस अल्लाह खैर करे बाबा अली मरी वैसे साहब मुझे सीधी अली का दो सीधी से मुझे टेक दे हाय मां मराती वो पासा वया भाई अब जो क्यों वयो मुझे दो साहब बुकिन में सलमान अल्लाह खैर कंदो अरे बुकिन में वडो पत को अंदर पाया गड़बड़ा हां अल्लाह खैर कंदो अरे लगे तो ऑपरेशन थींदी बुकिन जी ऑपरेशन पैसो खर्च दी दो पैसो न कर पियो मकान वाला पैसो अधी संस्था के भी वडी बीमारी या बुधायो जो नी जे पथरियो निकता थी माखे लगे तो वडो खर्चा को 5-6 लाख रुपए जो पर असा तुझो इलाज को नदी अस्पताल में न कंदा से असा तो के वठी अंदाज पांजो कराची जा को वडो इस्लामाबाद अधी अल्लाह तो के खुश करे अदी यार पर्दा कुकड़ अंग खत गंदा अदी तुम परेशान न थी मां पांजा कर दो तो के दिन सुमा बैठो आना अदा असांजी अदी के बचा असांजी आखिरी निशानी थी अबे जी अदा मरी वेंदी ओ मुझी जाल सुणी सलमा तो के कुछ न थींदो मां वेठो आ ओ मुझे जाड़ा मैं तो जी कया पर ॾाढी तकलीफ़ आ अल्लाह सुणी सलमा मां डॉक्टर के वठी दो अचां ए जाड़ा वे न कर गाल बुध जाड़ा तू तकलीफ़ न कर मां तो चवाए थी तू मुझे पैसा दे मुझा बाहर आइन माके खणी इंदा तू जो कोन पानी कारोबार से लगो पे मां वञा तो डॉक्टर के वठी दो अचां वे सुम ते ये के तो करे तो न कर डॉक्टर न वञ अल्लाह या भयो निभागू अले छो दाल न करी हाने के क्यों तो डॉक्टर के वठण वियो हाने तो पधरा थी पोंदा से सभई के बीमारी भी कुछ न है रादो इंदो चंड्रो तो के बुधाए जो हिक ला हिक हाने ये कंजा को बट पे दे डॉक्टर के रवानो कंदा मां होशियारी असा सफा ये पंजड़ी चंद्रा पखे जे कल 1000 रुपया दोनो काडे कई आया दिन 500 पयो हे पंजड़ी दई छद डॉक्टर बदो है ना अधिवार पर डॉक्टर मथा तो मुझे बेचरा ओला अचो डॉक्टर साहब नी अचो अरे ओके गोलमाल है भाई सब गोलमाल है डॉक्टर साहब एड़ी का खतरे की गाल तो ना है ना अल्लाह खैर करे का मसलो ना है हां ओ डॉक्टर साहब ओ बा मुझे माल की कर मां सब मराती मुझे गुर्दा तो भाई वे लाड़े माई माल की मुर्ख कंदाई मां सिर्फ इलाज कंदो साईं ओ डॉक्टर साहब कट की को फोटो का सुई सूर को साह निकरे तो माई मां सुई जल्दी में ना आण दो मां सुई हो रे आण दो
डॉक्टर ये केड़ो इलाज ॾिनो अथई? मेडिकल स्टोर तो न मिलती है, जितूं जी बाजार में मिलती। एक का सुठो जूतो तैयार करा, और एक जूतो सुबह जो, एक मंझा जो, एक शाम जो, पूरो हफ्तो ये तुहाने से इयो इन जो खोराक। न न डॉक्टर साहब माके कुछ न थियो, मां सही हां, कुछ न थियो माके, मां ठीक हां, मुझे जाड़ा मां ठीक हां, सफा सही हां, मते सुर लई वियो मुझे। हां सफा सही हां मां। बेवकूफ औरत, वाकई शैतान जो रूप हूंदो थी। खाम खा असांखे पियो कूड़ी कराए, तूं चङी भली आं। डॉक्टर आधी पैसे ही दी, आपा जी दी ना है, वो मुर्सी जी इज्जत कीअं कंदुसि? ख़बर तोखे त ख़बर आहे न, रन वॾी मकार हूंदी आहे, छो जो उहा रन ॿाहिरनि खे विड़ाए नास करे छॾींदी आहे। सच तो चए था, सच तो चए तूं। तो बे मूंखे माफ कर, ॿीहर हरगिज़ न थींदो ईअं। मुंहिंजे कननि में त खुजली आहे, मां हाणे हलाए थो। जाड़ा जाड़ा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध ॾिस, हींअर ईअं न थींदो, अलाह जो वास्तो तूं ईअं न कर।